बटशाह में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे 280 उर्स मुबारक जे पहिरीं राति जो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ऑडिटोरियम हॉल में लतीफ़ी राॻियां जी महफ़िल में सिंध जा नाले वारा फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करण लाइ पहुची विया आहिनि। भेटाई जे राॻी फ़क़ीरनि तंबूरे तंद सां कंबर फ़क़ीर लजवान जी अॻुवानी में भेटाई रहमत सुर कल्याण पेश करे राॻियां जी महफ़िल जी शुरूआति कई आहे। राॻियां में जे महफ़िल में शनकर मोहन भगत सुर ससई मां भेटाई जो कलाम पेश कयो। जॾहिं त सलमत आयाल मैसर इहे आहे का साथी जा मूंखे पुनर्परिचय ॾे ॻाए पंडाल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। उन खां अलावा फ़क़ीर वज़ीर अली जमाली ज़ुल्फ़कार अली सनम संधो सत्तारी ग्रुप जे सूफ़ी इरफ़ान अली मोहम्मद मूसा रिंद अब्दुल सत्तार कंबर भगत बोरोलाल ऐं ॿियनि पंहिंजा कलाम झुंगारे पिंडाल खे गरमाए छॾियो। राॻियां जी महफ़िल में आयल नाले वारा फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद वसूल करे रहिया आहिनि। राॻियां जी महफ़िल सॼी राति जारी रहंदी जेका फजर महल ताईं जारी रहंदी। मुस्तक़ीम समूह इबरत न्यूज़ बटशाह।